उथी सुबह सवेर जो कर दूल्ह जो दर्शन, पाप सभे पासो कर ताज़ो थे तन, अहिड़ो लाल रतन जेको जोड़ियो जोड़े जहान। लोली लाल लोली झूलण लोली लाल लोली। दोस्तों, राष्ट्रीय स्तर जा कवि मंच ते मौजूद हैं। मन में ॾाढा उद्गार आहिनि जॾहिं बि मां ऑडियंस जे साम्हूं हूंदी आहियां, मंच संचालन कंदी आहियां, त मन में जेके भावनाऊं हूंदियूं आहिनि उन्हनि खे रोके न सघंदी आहियां। ऐं उहे बि चवंदा आहिनि कि वन वे कम्युनिकेशन में मज़ो न ईंदो आहे, टू वे कम्युनिकेशन हुजे त वधीक मज़ो ईंदो आहे। कम्युनिकेशन ॿिन्हिनि पासे खां हुजणु खपे। जे तव्हांजे मन में बि कोई भावना अचे थी त ॻाल्हाइजो ज़रूरु, ॿुधाइजो ज़रूरु, त मज़ो वधीक ईंदो हिन अॼु जे प्रोग्राम जो। इहो लॻंदो आहे, मां इहो महसूसु कंदी आहियां कि कवि त ईश्वर जी ख़ासि, कवियुनि खे त ईश्वर जी ख़ासि नेमत हूंदी आहे। भले ईंदा हुए अदृश्य लोक में आहिनि, पर उन्हनि हिकिड़ी अहिड़ी शक्ति हूंदी अथव जंहिंखे हू ऑब्ज़र्व कंदा आहिनि। कीमन मुलाणी साहब मौजूद आहिनि। कीमन मुलाणी साहब जे बारे में हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि ॿुधाइणु चाहींदमि कि जेतिरा सुठा कवि आहिनि ओतिरा ई सुठा इंसान बि आहिनि। ॾाढो ऑब्ज़र्व कंदा आहिनि शयुनि खे, ओतिरी ईश्वर हिकिड़ी ॾाक ॾिनी अथनि उन्हनि खे, ओतिरो ई सुठी ज़बान ॾिनी अथनि, ओतिरो ई मिठो आवाज़ बि ॾिनो अथऊं उन्हनि खे। सुभाणे 15 अगस्त आहे, प्रासंगिक बि आहे हिन वक़्त ते उन्हनि जी हिकिड़ी अहिड़ी कविता खे ॿुधणु जेका वतन जे नाले ते हो अची करे असांखे ॿुधाइण वारा आहिनि। मां ज़ोरदार ताड़ियुनि सां ॾाढे ई सिक सां गॾु आमंत्रित करणु चाहींदमि वरिष्ठ कवि कीमन मुलाणी साहब खे। असां सिंधियुनि लाइ आज़ादी आहे। बिलो पातो अथनि असांजे देश भारत जो, उन में सिंध आहे ई कोन। त मां पंहिंजी हिकिड़ी कविता जेको दर्द आहे मुंहिंजो, शायदि तव्हांजो बि हुजे उहो दर्द। आज़ादीअ लाइ असां लड़ियासीं, सिंध में बि घणेई जेलनि में विया। आज़ादीअ लाइ असां लड़ियासीं, सूर सठासीं, कष्ट ॾिठासीं, बदले में घर घाट छॾियासीं। जनम भूमि खां धार थियासीं, हिते रुलियासीं, फुट भिटकियासीं, कणो कणे खां धार थियासीं, नेठ नवां घरड़ा बि अॼासीं, पंहिंजनि पेरनि ते बीठासीं, भारत में ई ॼावा हुआसीं, भारत में ई अची रहियासीं। लेकिन पंहिंजा पखा पुराणा छॾे ॾिनो बलिदान, असांजो भारत देश महान। हाणे बची आहे सिंधी ॿोली, हाणे बची आहे सिंधी ॿोली, जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। इहा असां सिंधियुनि जी आहे हिकिड़ी पहचान, असांजो भारत देश महान। बिठा बचायो इन ॿोलीअ खे, कयो इहो एहसान, असांजो भारत देश महान। अबाणे वतन जी वरी याद आई, अबाणे वतन जी उथी साह में सार अॼु सांगन जी। से सुडका ससोईअ जा मेहारी मोहब्बत, उहा काक जी खाक राजे जी उल्फत, जहन जो जमालो हकल हारियुनि जी। वरी याद आई अबाणे वतन जी। सच भी है दोस्तों, सिंध छॾे आयासीं, कणो कणो थी विखिरजी पियासीं, केॾी मशक़त कईसीं, संघर्ष कयोसीं, तॾहिं त जिन मुक़ाम ते आहियूं। पर अॼु बि असांखे पंहिंजी ॿोली बचाइण लाइ जेका महिनत करणी पई पवे, जेका मशक़त करणी पई पवे, उहा ख़तमु न थी आहे। ऐं उनजे लाइ ॾाढो ज़रूरी आहे कि असां पंहिंजी नई टहीअ खे पंहिंजी ॿोलीअ सां, पंहिंजी संस्कृतीअ सां जोड़ियूं। गोंदिया शहर जी सभिनी खां सुठी ॻाल्हि ज्ञान भाऊ पंहिंजे उद्बोधन में चयो बि कि असां आयासीं, जीअं स्टेशन तां लथासीं त जेका यंग ब्रिगेड आयल हुई असांखे हुते वठी अचणो, जंहिं जोश सां उन्हनि आयो लहर चयो झूलेलाल कयो, त असां त मतिलबु डबल जोश सां भरिजी वियासीं। उन्हनि असांखे ॾाढी पॉज़िटिव एनर्जी मिली, ॾाढी पॉज़िटिविटी मिली। त नई टहीअ खे जोड़णु तव्हांजे शहर में ॾाढो सुठी तरीक़े सां तव्हां इहो करे रहिया आहियो। उहे बि चवंदा आहिनि ॿार मुछ जो ॿार, जीअं वराईस तीअं वरे।
तो ॿारनि खे जेसि ताईं असां पंहिंजी संस्कृति ऐं पंहिंजी ॿोलीअ जो नॉलेज न ॾींदासीं, ज्ञान न ॾींदासीं, तेसि ताईं उहे कीअं सिखंदा, कीअं ॿोलीअ सां जुड़जंदा, उहो तमामु ज़रूरी आहे। ॾाढी सिक सां गॾु मां हाणे आमंत्रित करणु चाहींदमि अखंड सिंधु संसार जे संपादक श्री ज्ञान लालवाणी साहब जिन खे, जेके पाण पिण कवि आहिनि ऐं ॿोलीअ सां हिननि खे बि तमामु प्यार आहे। ॾिसो वतन खां पोइ ॿोलीअ ते बि तव्हांखे छा ॿुधाए रहिया आहिनि ऐं छा आह्वान करे रहिया आहिनि। श्री ज्ञान लालवाणी साहब जोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदासीं। काश मां कांच हुजां हा, काश मां कांच हुजां हा, कोई मूंखे पंहिंजे कारखाने में ढाले हिकु सुहिणो प्यालो बणाए हा। काश मां कांच हुजां हा, कोई मूंखे पंहिंजे कारखाने में ढाले हिकु सुहिणो प्यालो बणाए हा। कई वापारी पंहिंजे दुकान जे शोकेस में सजाइनि हा। कई वाणिया मूंखे पंहिंजे घर में समाइनि हा। मूंखे पंहिंजे घर में समाइनि हा। कॉकटेल जे वक़्तु मूंखे प्यार सां पंहिंजे मुंहुं लॻाइनि हा। पर मां आहियां सिंधी ॿोली, सिंधियुनि जे मुंहं खां दूर। काश मां कांच हुजां हा, काश मां कांच हुजां हा। चयो आहे कि लॉफ्टर इज द बेस्ट मेडिसिन, यानी खिल जहिड़ी खुराक कोन अथव। तव्हां मञो था या नथा मञो? मञो था न इहा ॻाल्हि? खिल जहिड़ी त खुराक कोन्हे। ऐं जिते बल्लू भाऊ जहिड़ी शख़्सियत मौजूदु हुजे उते खिलण त वाजिबु आहे। चवंदा आहिनि कि असां पंहिंजे शहर बैरागढ़ में चवंदा आहियूं कि कोई बीमारी थिए थी, कोई दिक़त थिए थी, डॉक्टर वटि न वञो। काॾे वञो? बल्लू भाऊ वटि। थोरो खिली अचो, मुड़की अचो, थोरो पॉजिटिव एनर्जी खणी अचो त बीमारी पंहिंजो पाण ई गुम। त ॾाढो प्यार सां सम्मान सां मां आमंत्रित करणु चाहींदमि बल्लू भाऊ खे। अच्छा, हिननि जी जेका रचना लाइ मां हिननि खे आमंत्रित करे रही आहियां, उनजे बारे में बि हिकिड़ो किस्सो अथव। असां प्रोग्राम्स लाइ ॿाहिरि वेंदा आहियूं। बुरहानपुर वियासीं थोरा ॾींहं पहिरीं। त जीअं मां थोरी देरि पहिरीं चवां कि कवि ॾाढा ऑब्ज़र्विंग नेचर जा थींदा आहिनि, हर शइ खे ॾाढो पारखी नज़र सां ॾिसंदा आहिनि। त हिननि जी इहा हिकिड़ी क्वालिटी अथव। त वियासीं थोरा ॾींहं पहिरीं घुमण साईं, अने स्टेशन ते लथासीं। मस अॼु बि ईअं ई थियो सुबुह जो, हिननि जे दिलि जो सूर बि अथनि हूअं। त थींदो छा आहे कि जेके फीमेल आर्टिस्ट असां सां गॾु हूंदियूं आहिनि उन्हनि जे लाइ त पहिरीं साईं या त स्विफ्ट डिज़ायर या होंडा सिटी तयारु बीठी हूंदी आहे। ऐं जेके असांजा मेल आर्टिस्ट हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ पुठियां कोई छोटी मोटी गाॾी हूंदी आहे, या त वरी वीचारा बाइक ते वेंदा आहिनि, या त वरी ॿियो कुझु न मिलियो त उहो जेके छा चइबो आहे हुनखे बट सूअर जंहिंखे चवंदा आहिनि, उहो बीठो हूंदो आहे हिकिड़ो उन्हनि खे वठी अचण लाइ। त बुरहानपुर साईं पहुतासीं। हुते बि साईं तव्हां जहिड़ा जोशीला माण्हू, तव्हां जहिड़ा खिलंदड़ माण्हू सभु असांखे असांजा जेके मेज़बान हुआ उहे वठण आया। स्टेशन ते जीअं ई पहुचा त लेडीज़ आर्टिस्ट खे मैडम हलो हिते, दादी हलो हिते, असांखे वठी वञा। कार में वेठासीं ऐं हीउ वीचारा हुते साम्हूं हिकु बीठो वॾो भाऊ चइनि इहो छा आहे? असां बि कंहिंखां त मायूं हुजूं हा। त मूंखे थोरो लॻो कि न हिननि जे दर्द अथनि दिलि में थोरो। मां कार मां लथमि, वठी वञी गॾु कविता आई आहे त असां जुट ठाहे ऐं बसि उते ई आहिनि दिमाग़ में साईं महर वसाई हा, शल माई ठाही हा। बल्लू चवेतानी साहब जोरदार ताड़ियुनि सां स्वागत आहे। ठाहियो बाक़ी जेके बीमार आहिनि उहे बल्लू खे ॾिसण ईंदा आहिनि, उन में शिकिल हेॾी ॾिसी खिलंदा आहिनि। साईं हाणे भॻवानु शिकिल हेॾी ठाही आहे, छा कयां? मुंहिंजी घर वारी चवंदी आहे त तोखे भॻवान को नमूनो ठाहे मोकिलियो। अरे मुंहिंजी नुंहुं आहे न, नुंहुं मुंहिंजी पोटी रहंदी आहे, चवंदी आहे ॿुधो कोन था, ॾिसो कोन था बबली रोए। अरे रोई थी त मां छा कयां? हे शिकिल ॾेखारे थोसि। अरे हाणे शिकिल ॾेखारे खिलण लॻा की मूंखे अंदरि सड़ंदो आहे, छा कयां? मुंहुं ॾियां न साईं। हे असांजो मनोहर लाल साड़ीदार चयो, हुनजी ॻाल्हि मुंहिंजी दिलि ते लॻी। भाई चाहे प्यारी आहिनि, कविता ॿुधाईंदा आहिनि। साईं मां सुबुह जो दर ते बीह रहंदो आहियां, जेको लंघंदो आहे चवंदा साईं जे टीह तरफ़ा झूलण साईं खे इहा ई वेनती कंदुसि, ॿुधो असांजी प्रार्थना साईं झूलेलाल, ॿुधो असांजी प्रार्थना साईं झूलेलाल। अरे गोंदिया वारनि सजणनि खे यार कयो मालामाल, खूब कर तरक्की सिंधी, अरे खूब कर तरक्की
अञा अडाइन मारियूं यार सभिनी जी ख़ुशहालीअ लाइ ज़ोरदार हुजे तारियूं। साईं सां सिंधियुनि ते भॻवान जी वॾी महिरबानी आहे। तॾहिं झूलण जे दर ते ईंदा आहियूं कुझु न कुझु वठण, पर मां भली उहो झूलण जे दर ते वञा न वञा, पर जंहिं ॾींहुं प्रोग्राम हूंदो आहे त मंदर में ज़रूरु ईंदो आहे। हींअर भोपाल मां निकितो ॾिस मंदर में आसीस वठी अचूं न साईं, सफ़र सुठो हुजे, प्रोग्राम सुठो वञे, पर कॾहिं कॾहिं झूलण जी एॾी महिर थींदी आहे ॻाल्हि न पुछो साईं। पोइ अलाए भॻवानु मज़ाक कंदो अलाए छा ख़बर न आहे। साईं भेण अञा निकितो घरां मंदर जे सीढ़ीअ ते मस पेर रखियम, हिकिड़ो नशेलो आहे हथ पकड़ी मां मरी आहे छा करूं? चई भैया कहाँ जा रहे हो? यार मंदिर जा रहा हूँ यार, बाहर जाना गोतिया जाना है। ये पहले मेरे सवाल का जवाब दो। मारे पीतल यार जी को चाहिए जवाब दीदो ना कि बताओ कौन है इस दुनिया में सबसे बड़ा? मारे मंदिर आ जा भैया, मंदिर सबसे बड़ा है। अगर मंदिर सबसे बड़ा तो धरती में क्यों खड़ा? मां ठीक है भैया, धरती बड़ी। अच्छा धरती बड़ी, शेषनाग में क्यों खड़ी? अरे मारी जगह मारे हे गुरुदेव यार, शेषनाग बड़ा शेषनाग बड़ा, शंकर के गले में क्यों पड़ा? अरे भैया शंकर भगवान पर यार मेरे को जाने दो यार, देर हो रही, मेरी गाड़ी निकल जाएगी। ऐसे शंकर भगवान पर तो पहाड़ में क्यों पड़ा? बड़ी यार मर गई भैया, पहाड़ बड़ा पहाड़ बड़ा, अगर पहाड़ बड़ा तो हनुमान कहते लिए क्यों पड़ा? यार सवाल बताओ, सवाल बड़ी रोने करी गुरुदेव यार, हनुमान बड़ा, अब तो मेरे को छोड़ो। हनुमान बड़ा, राम के चरणों में क्यों पड़ा? अरे मेरे देवता राम बड़ा यार, मेरे को छोड़ो ना। राम बड़ा, रावण के पीछे क्यों पड़ा? अरे यार मुझे रोना चाहिए, मैं हथकड़ी छोड़ा। अरे गुरुदेव एक ज्ञानी पुरुष तुम ही बताओ यार कौन है बड़ा, मेरे को नहीं मालूम कौन है बड़ा। अब आए रास्ते सुनो, इस दुनिया में वही है सबसे बड़ा जो फुल दारू पीने के बाद भी अपने कामों में खड़ा। सही है सही कड़ा कड़ा अनुभव किया, छाती से मुंह टेढ़ा न सकी। ॾाढी खुशी ॻाल्हि आहे जो असां झूलण साईं जे दर ते आया आहियूं ऐं सिंधियुनि जी वॾी कृपा आहे झूलण जी, उहो त ठीकु आहे, पर थोरो ॿोलीअ ते जीअं चयो त घर में बि सिंधी कोन था ॻाल्हाईंदी। अरे हा सही ॻाल्हि आहे। अञा हूअं सभिनी खां होशियारु आहे। हिकिड़ो काको वीचारो बीमार थी वियो, जॾहिं बीमार हो आख़िरी वो साह करे वीचारो चई रड़े, अरे रामू मुंहिंजो पुटु किथे आहे? रामू चयो बाबा पीर में बीठो आहियां। अच्छा ये मुझे शाम हो गया कि बाबा साजे वाले बीठो है ना यार, ये वाला ने गोबिंद गिरया कि खादे वाले बीठो है बाबा। अरे का पोती करे कि छोरा सब भूल गया तो दुकान दे केरा। साईं सां सिंधी सभिनी होशियार आहियूं, दुकान कहिड़ी चिंता आहे, असांखे हर ॻाल्हि जी चिंता आहे। हिकिड़े भेरे हिकिड़ो जिन पैदा हुयो, टे सिंधी टे ॼणा बि रहा, हिकिड़ो सिंधी, हिकिड़ो गुजराती, हिकु मद्रासी। जिन चयो मां आहियां तव्हांजी शेवा करण, पर हिकु शर्त आहे, हिन तालाब में ना का बि शइ फिटी करे मां तुरंत खणी ईंदुसि। साईं गुजराती चयो ठीकु आहे, विझाई सुई हो ॿोली खणी आया, हाणे खाई वेंदोमांइ तोखे, की मां तुंहिंजी शेवा न कबे। हाणे पियो अचे साईं आयो ॿिए जो नंबर, उहो सिंधी कोन हो, हाणे मां छा कयां, रुपए जो सिको ॻोल्हियां, उहो ॻोल्हियां, हाणे सिंधीअ खे चकर अचे की हाणे यार मुंहिंजो वारो, हाणे मां छा फिटी कयां, सुई बि ॻोल्हियां, रुपयो बि ॻोल्हियां, मुंहिंजो छा न ॻोल्हींदो। ठीकु आहे यार, मथे में सूर हिकु मिंट बीह, कॾहिं रही एस्प्रो जी गोरी अञा वात में विझे, सिंधी जो दिमाग़ डुकियो, हेॾा फिटी गई तला में चई ॻोल्हियां, हाणे गोरी त ॻरी वई।
दी वो जिन्ना एक बाबा नहीं मिल रही है ज्ञान मुझे सेवा कर ऐसे तो नहीं की दिमाग पर हाँ ये गालाए थोड़ी सा बोली है मामले बारन नाम यार हिंदी आ गालाए वो थोड़ो हाणे तव्हांखे ॿुधाई से जेकॾहिं सिंधी ॿारनि सां न ॻाल्हाईंदासीं त असांजो कहिड़ो हाल थींदो वॾी विसारींदो थो ॿोली अरे वॾी विसारींदो थो ॿोली यार बुछड़ा थींदे हाल सिंधी आई सिंधी थी जय जय झूलेलाल साईं माता सिंधी आई सिंधी थी सभई जोर सां चओ जय जय झूलेलाल जेतिरो जोर सां चओ तव्हांजे भलो मूंखे छा करिणो भलो तव्हां ॼाण साईं अरे सिंधी आई सिंधी थी यार सिंधी आई सिंधी थी अरे वनी विसारींदो थो ॿोली बुछड़ा थींदे हाल कि कुआरो रहिजी वेंदी ॿार यार ॿार बि केरु न ॾींदी चवंदी हूंदी पुट पटेल जो यार गोद वतो हूंदे शायदि सिंधी ॻाल्हाईंदो ई कोन्हे त जेका माइटी छोकिरे जी माइटी थींदसि कोन्हे चवंदी यार पटेल जो पुट हूंदो सिंधी ॻाल्हाए कोन्हो माइटी न थींदी कि कुआरो रहिजी वेंदी ॿार ॿार केरु न ॾींदी चवंदी हूंदो पुट पटेल जो यार गोद वतो हूंदे अरे पार कढी विया पुट पिटींदे साईं कुआरा रहंदा पिटींदा न ये पार कड़ी जा पुट पिटी ने यार ठोर पिटी ने जाल अरे सिंधी आई सिंधी थी सिंधी आई सिंधी थी जय जय झूलेलाल साईं पशु भी पंहिंजी था ॻाल्हाइनि जानवर भी पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदा अरे पशु भी पंहिंजी था ॻाल्हाइनि यार असां कोन ॻाल्हायूं अरे शींहुं कंदो छा ढेंचू ढेंचू अरे कुतो कंदो छा म्याऊं पशु भी पंहिंजी था ॻाल्हाइनि असां कोन ॻाल्हायूं अरे शींहुं कंदो छा ढेंचू ढेंचू कुतो कंदो छा म्याऊं अरे रंगूं पिया था राग छॾे सिंधी राग विसरी विया रंगूं पिया था राग छॾे यार आ डिस्के जो धमाल अरे सिंधी आई सिंधी टीचर सिंधी आई सिंधी टीचर यार वीआईपी समझी भगवान ॾिनी आहे ख़ासि ज़ुबान चाहे सिंधी वीआईपी तव्हां थोरो ध्यानु ॾियो अरे वीआईपी समझी भगवान ॾिनी आहे ख़ासि ज़ुबान यार ॿियो त चई ॾेखारे कोई ॾाढो जंज सिंधी दरबान चई ॾेखारे चवंदो ॾाढो जंज सिंधी अरे बब्बा चवण में लॻंदो साद यार सिंधी आई सिंधी टीचर सिंधी आई सिंधी टीचर यार वञी विसारींदो थो ॿोली बुछड़ा थींदे हाल अरे मरने कोई भी धर्मराज पुछंदे सुवाल सिंधीअ में यार ठगा चंबो वण जो ॾींदे तूं जवाब हिंदीअ में साईं मूंखे ख़बर आहे न मां थी आयो न मथां अरे हाणे ॻाल्हि आहे महीना तेरी कुदरती पहुची मथे उते धर्मराज बलूअ ने ॻाल्हि करे तो वे छा खपई सुर्ग खपई या नर्ग खपई किथे मोकिलियां पहिरीं मां चयो बाबा किथे जाइ मेरे जाइ ॾियणी गई त विच ते जाइ ॾे ॿिनी पासे गिराक ईंदा मूं वटि दुकान खोली चई यार कम नाई वञ वापसि साईं वटि वापसि आ वियो चेंबर में पोइ धर्मराज पुछंदे सुवाल सिंधीअ में यार ठगा जंबो हणंदी जे ॾींदे तूं जवाब हिंदीअ में अरे कयल कर्म सभु धोपिजी वेंदे साईं जेके धर्म कंदा सभु धोपिजी वेंदा कयल कर्म सभु धोपिजी वेंदे कन पटींदे काल यार सिंधी आई सिंधी थी सिंधी आई सिंधी थी यार वञी विसारींदो थो ॿोली बुछड़ा थींदे धन्यवाद माई को ॿुधाए भेनर ख़बर हुई सुबुह उथंदे राति जो कम ई कम हाणे मां छा वेही कयां भला ऐं हूअं वधाई मायूं सॼो ॾींहुं न अहिड़ी ॻाल्हि न आहे मुंहिंजो दोस्त आहे हिकिड़ो चवंदो आहे यार राति जो 12 बजे न घर वारी त पाणी गरम करे ॾिजे 1 मिंट में गरम करे ॾींदी आहे मां चयो यार छा कंदो 12 बजे पाणी पियो बासण मटणा पवंदा आहिनि एडी वाक्यागारी आहिनि पंहिंजी वेदना पिया ॿुधाइनि मूंखे हाणे ओड़ी माई कोन्हे ठहिणी मूंखे ठहिणी आहे हिन जहिड़ी माई ठहिणी अरे साईं की प्रार्थना कंदो आहियां साईं मां सदाईं हिन सां गॾु प्रोग्राम ॾियणी आहे न गोंदिया हिन बुरहानपुर नवनाथपुर अलाए किथे किथे
पर हर रात ॾिसंदो आहियां हीअ लथी सही फटाफट कार अची वेंदी मैडम बैठो 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 ऐं असांखे चवंदा रहो खटारो बीठो अथई उन में यार ॾाढा तीसा ई आहिनि छा कई दिमाग़ में सही न पोइ भॻवान जी प्रार्थना कंदो आहियां साईं महिर साईं जेकर माई ठाही अरे झूलण महिर साईं जेकर माई ठाही कि सठो नथो थी वज़न सूट ॾियो कोट कयो आहे कके ॾाढी रोज़ वधे थी पंहिंजी भेड लख साईं सभु ॿुधंदी आहे खाई ख़बर हुई न यार कहिड़ी हालत आहे असां ये सठो नथो थिए वज़न सूट जो कोट कयो आहे कके ॾाढी रोज़ वधे थी पंहिंजी भेड लख वरी घटि कपिड़ा पाया त चवनि था बेशर्मा लंगूर ऐं माई घटि पाईंदी चवंदा ॾिस ॾिस लॻे थी हूर यानी तो जुल्म आना साला यार तारे कचो गंजी पाए वञो बाज़ार में लंगूर बदो अरे घटि कपिड़ा पाया त चवंदा बेशर्मा लंगूर यार माई घटि पाईंदी चवंदा ॾिस ॾिस लॻे थी हूर अरे चश्मा चटकना चौधारी एवन माडल ठाहिया साईं महिर साईं जेकर माई ठाही अरे ॿार भली 10-12 ॾींहं कहिड़ो फ़र्क़ु पियो अरे ॿार भली 10-12 ॾींहं हिकु हिकु थिए हा वीर यार उहा करे दद ब्रांडी चिमचो या फीडर जो खीर कहिड़ी परेशानी आहे 12 ॾींहं ब्रांडी पिया ॾिना फीडर जो कहिड़ो फ़र्क़ु पवंदो ये बार भली 10-12 ॾींहं हिकु हिकु थिए हा वीर उहा करे दद ब्रांडी चिमचो या फीडर जो खीर अरे न त ससु सहुरो छा लाया आहिनि पिया पालींदा ॿार अरे न त अहिड़ो बाएदार कमु जो पुटड़ी कंदुनि धार ये वार कटाए लाली लाए यार लोडो ॾेई घुमाई हा साईं महिर साईं जेकर माई ठाही कि अबला समझी साईं माइन के अबला समझना रहा कि अबला समझी मर्द कनो जे कड़का शीहन वारा करे करे से मुझे माई दा पुल पल्लो पाए सके ठीक अबला समझी मर्द कनो जे कड़का शीहन वारा यार टाणे सबड़ सजो दी सुमंडल दिसंदो दी गदा हाणे करे कम उठंदे चवंदी था चक्कर अचनि था मजन मथे वे सूर रात जो रोंदसि रड़ियूं करे अरे नाई दी सांस गुरूर कि झाड़ू है बर्तन यार मर्दन का कराई हां छाई मेरा बताया ये कर भाई ठाई पर नहीं केतरो भगवान की प्रार्थना क्या न माओरे जोर मजा लागणी माई ठाए अरे चवा फैशनेबल माई ठाए भगवान मनी कोन चई न अरे भला सुस्त माई ठाए सजो डी सुमा चई न अरे भला को एड़ी ठाए जेका फैशन लोडो दे हले न मां आखिरी प्रार्थना कई भगवान जी अरे का भी गाल मंजूर न थई प्रभु ध्यान दी दे ये का भी गाल मंजूर न थई प्रभु ठाए का सिंधी नारी रेस देश जो हया अखियन में यार मूर्त ममता वाली पत्नी वाला फर्ज निभाए प्यार पति जो पाया हाँ सस सहुरे के माव पीर ऐ निरान भेर जा भाया हाँ वक्त जरूरत मुझो जीवन मुल्क मिठे कम लाई हाँ साईं मेरे वसाई हाँ जेकर माई ठाही लोगा ताड़ियों विरांगे खां पोइ असां जॾहिं हिंदुस्तान आयासीं त ॿियो सभु त कमाए वरितो आहे पर पंहिंजी ॿोलीअ खे बचाइण लाइ अञा असांखे महिनत करणी आहे ऐं जेका क़ौम पंहिंजी ॿोलीअ खे विसारे थी छॾे उहा दुनिया जे नक्शे खां ख़तम थी वञे इन ॻाल्हि जो इतिहास बि गवाह आहे त जिंदह सा क़ौम रहंदी जंहिंजी ज़बान जिंदा जी पंहिंजी ज़बान जिंदा त सारो जहान जिंदा
पंहिंजे जहान खे, पंहिंजे वतन खे, पंहिंजी ॿोलीअ खे ज़िंदह रखण लाइ असांखे ॿारनि सां सिंधीअ में त ॻाल्हाइणो ई पवंदो। ऐं उमेद आहे हिते ॻाल्हाईंदा त हूंदा ई, पर उमेद आहे जेके न ॻाल्हाईंदा आहिनि उहे बि हितां अॼु इहा सिख वठी करे ज़रूरु वेंदा की घर वञी करे ॿारनि सां रोज़ सिंधीअ में ई ॻाल्हाईंदा। हीअ त थिया बंडू चोइथाणी साहब, पर हीअ त हुई हिननि जी वेदना। असांजा ॿिए भाउर बि हिते वेठा अथव जेके दिलि में ॾाढा ॾुख सांडे वेठा आहिनि ऐं बिल्कुलु बेक़रार आहिनि पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं तव्हां ताईं पहुचाइण लाइ। चवंदा आहिनि शादी अहिड़ो लड्डू थींदो आहे जेको खाए उहो बि पछताए, जेको न खाए उहो बि पछताए। और को सोचींदो आहे छो न खाई करे पछताइजे। अचो त ॿुधूं था असांजे भाउ कन्हैयालाल शेवाणी साहब खां कि इहे शादीअ जे बारे में कहिड़ा वीचार था रखनि। ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदासीं। तो मैं इतनी घट ताड़ी था वजाए। मां तव्हांखे हास्य में कुछ कविताऊं ॿुधाईंदुसि जिते तव्हांखे सम्झ में अचनि त तव्हां विच में ताड़ी वॼाए सघो था। इहे न कविता पूरी कयां भाई हाणे वियो वेठो वञी ताड़ी वॼाए, अहिड़ी ॻाल्हि न आहे। सो सभ खां पहिरीं 4 लाइनुनि जी हिकु हास्य में कविता। ॾिसो इन में हास्य छा आहे, खिल छा आहे, अखर में ध्यानु ॾींदा तव्हांखे आनंद ईंदो। ऐं इहा घटना ॾाढा थी चुकी आहे जेका हींअर मां पंहिंजी कविता में चई रहियो आहियां। वहंदड़ हिकु वाट ते हलंदे हलंदे हिकु शख्स झुकियो। वहंदड़ हिकु वाट ते हलंदे हलंदे हिकु शख्स झुकियो, झुकी करे उथियो, उथी करे हथ खे छंडियो। वहंदड़ हिकु वाट ते हलंदे हलंदे हिकु शख्स झुकियो, झुकी करे उथियो, उथी करे हथ खे छंडियो। रण करे चई हिन शहर में रहण वारनि जो मूंखे कोन पसंद आयो व्यवहार। थुक फिटी कनि था ईअं ॼण लॻे थो कलदार। ॾिसो तव्हांखे खिलाइण लाइ वरी पेन हलाईंदा आहियूं, थोरी घणी तव्हांखे खिल ॾियारींदा आहियूं। चैनलनि ॿियनि उनमें हास्य अथव ऐं सम्झ बि आहे। ॾिसो उहो समझदार माण्हू पंहिंजी सम्झ कीअं थो ॾेखारे। सम्झ छा आहे तव्हां ॻोल्हिजो, इन में हास्य छा आहे तव्हां ॻोल्हिजो। हू ॼाणे थो त अन्न पेरनि में नाणबो आहे। हू ॼाणे थो त अन्न पेरनि में नाणबो आहे। तॾहिं त हुन विच रस्ते ते पियल मानीअ जे टुकर खे लंघण वारनि जे पेर खां बचाइण वास्ते पंहिंजे ई पेर सां धीरे धीरे पासीरो कयो। हाणे हिकु हास्य में कविता। हिकु मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खां बदिलो वठण थो चाहे ऐं बदिले जो रूप छा आहे पुॼी नथो सघे। सभु अहिड़ा ई वेठा अथव, दिलि में वीचारा सूर खणी वेठा अथव, सभु बदिलो वठणु चाहींदा अथव। ऐं बदिलो वठण लाइ हिकिड़ो इहो ई रस्तो अथव। ज़ाल खां बदिलो वठण लाइ न को हुनखे रिपोर्ट करणी आहे, न को घर मां कढणो आहे, न को तलाक ॾियणो आहे, कुझु न आहे करिणो, सभु सहणो आहे। ऐं बदिलो कीअं वठणो आहे उहो मूंखां सिखो। ऐं हिन कविता जो नालो बि बदिलो आहे। शादी कई एक मुर्स में ज़ाल खे चए शायरी में रखे शादी कई मूं तोसां तो कहिड़ो सुख ॾिनो अथई। शादी कई मूं तोसां तो कहिड़ो सुख ॾिनो अथई। कुझु ॾींहंनि में मुंहिंजो तो सॼो रत पीतो अथई। हीमोग्लोबिन टेस्ट कराइण सभिनी जो वेट ईंदो। पर ये तो तुंहिंजो पाण ते अकेलो यार, तारी भी तुंहिंजो पाण ते जायो। शादी कई मूं तोसां तो कहिड़ो सुख ॾिनो अथई। कुझु ॾींहंनि में मुंहिंजो तो सॼो रत पीतो अथई। ॾही ॾाजे जी लालच मूंखे माणे पिणे फासायो। ॾही ॾाजे जी लालच मूंखे माणे पिणे फासायो। तूं आईं घर में ॼण त भूचाल घर में आयो।
रही राजे जी लालच मुके माने पेणे फसायो तू आए घर में जण त भूचाल घर में आयो केड़ी खबर है मुखे रोटी पका न जानी केड़ी खबर है मुखे रोटी पका न जानी न करी थी घर जो कम को न भरी थी घर जो पानी तोखे तो बस अचन था गाल गाल में रगड़ा तोखे तो बस अचन था गाल गाल में रगड़ा तू ही रोज कराई थी मुझे घर में झगड़ा हाणे ज़ाल जो मुस में कम पवंदो सीधो सामान त ओडी महिल त ॾिसो जॾहिं कम को पवे तो कीअं प्यार थी ॾेखारणी छो त कम त मुस में पवणो आहे न जॾहिं कम को पवे तो कीअं प्यार थी ॾेखारी प्यार सां ॻाल्हियूं करे थी हर मूडे निहारी मां सम्झंदो शायद तो में अकुल आयो आहे मां सम्झंदो शायद तो में अकुल आयो आहे पर ॿिली कुए सां प्यार करे छा ईअं करे थियो आहे सोहान बदले वारो आहे आखिरी लाइन में ऐं बदले जो नमूनो ॾिसजो तव्हां बि बदलो ईअं ई वठिजो न को घर मां कढिजोसि न को तलाक ॾिजो न को बाहि ॾिजोसि शॉर्टकट हिन जन्म में त शायद मां तुंहिंजो गुलाम ई रहंदुसि हिन जन्म में त शायद मां तुंहिंजो गुलाम ई रहंदुसि ठही जाल तुंहिंजी ॿिए जन्म में मां तोखां बदिलो वठंदुसि ॿी हिकु हास्य में ॿी पेशा उन में हास्य आहे पर उन में हिकु हर समाज के हर वर्ग के मां टोकियो आहे उन में हास्य केड़ो आहे टोक केड़ी आहे तव्हां ॾिसंदा त आख़िर में ध्यान ईंदा त तव्हांखे मज़ो ईंदो ॿोड़ा टिन क़िस्म जा थींदा हिकिड़ा ॿोड़ा उहे हूंदा आहिनि जेके जन्म खां ई ॿोड़ा हूंदा आहिनि उनजो तो न हूंदो आहे हिकिड़ा ॿोड़ा उहे हूंदा आहिनि जेके उमिरि जे हिसाब सां उमिरि थी वई घटि ॿुधणु शुरू कयनि या कननि में बीमारी अचे ऐं टियां ॿोड़ा हूंदा आहिनि जेके ॿुधी अणॿुधी कंदा आहिनि उनजो नालो मां रखियो आहे ॿुधंदड़ ॿोड़ा उहे आहिनि ॿुधंदड़ ॿोड़ा सभु ॿुधंदा आहिनि पर ऐं हिन कविता जो नालो बि मां रखियो आहे ॿुधंदड़ ॿोड़ा हिन में हास्य ॾिसजो ऐं जिन जिन खे मां टोकियो आहे हथ मां ॻाल्हि वञे थी निकिरी पोइ कई था घोड़ा घोड़ा हथ मां ॻाल्हि वञे थी निकिरी पोइ कई था घोड़ा घोड़ा वागू जिन जे हथ में आहिनि ॿुधी करे बि ॿोड़ा ॿोड़ा वागू हिन लॻाम स्टेरिंग हथ मां ॻाल्हि वञे थी निकिरी पोइ कई था घोड़ा घोड़ा वागू जिन जे हथ में आहिनि ॿुधी करे बि ॿोड़ा ॿोड़ा ॾियनि था नालो समाज जी सेवा ॾियनि था नालो समाज जी सेवा बिना ओघराईअ गिरकाइनि मेवा ॾियनि था नालो समाज जी सेवा बिना ओघराईअ गिरकाइनि मेवा साम्हूं खुली जॾहिं पवनि था बसि ॻड़ी अचनि था ॻोढ़ा ॻोढ़ा वागू जिन जे हथ में आहिनि ॿुधी करे बि ॿोड़ा ॿोड़ा अदब फज़ीलत विया हड़ई उॾामी अदब फज़ीलत विया हड़ई उॾामी मन मस्तीअ खे आहे सलामी जेसी ताईं नज़र वञे थी बसि ॾिसण अचनि था जोड़ा जोड़ा वागू जिन जे हथ में आहिनि ॿुधी करे बि ॿोड़ा ॿोड़ा शहर सॼे में कपिड़ो कपिड़ो ध्यानु ॾींदा हास्य अथव शहर सॼे में कपिड़ो कपिड़ो लगे सिलाई पूरी पूरी पाइन हू कंध झुके असांजो लुंडा लुंडा सोढ़ा सोढ़ा वागू जिन जे हथ में आहिनि ॿुधी करे बि ॿोड़ा ॿोड़ा कुछ स्कूल जी व्यवस्था है मथा ॿ लाइनूं हिन स्कूल मथा कोन के भाऊ तव्हांजो मैदान आहे बाल दिवस ते मायूस बालक बाल दिवस ते मायूस बालक नची कुड़ी था विंदर वधाइनि
पंहिंजे ई खीसे जे ख़र्च मां वो किस्म किस्म जो सांग था ठाहिनि। बाल दवस्तई 22 बालक नची कुड़ी था विंदर वधाइनि, पंहिंजे ई खीसे जे ख़र्च मां वो किस्म किस्म जो सांग था ठाहिनि। इनाम वठण जो वारो अचे त खणी वञनि सभु ठोड़ा ठोड़ा, वागू जिन जे हथ में न ॿुधी करे बि बोड़ा बोड़ा। नौजवान जो नालो खणी था मेला लगाइनि जॾहिं जॾहिं, नौजवान जो नालो खणी था मेला लगाइनि जॾहिं जॾहिं, मुड़ुस जॾहिं वधे थो अॻिते पुठियां धिकनि था तॾहिं तॾहिं, कुर्सियुनि ते जॾहिं नज़र विझूं था ॾिसण अचनि था पोड़ा पोड़ा, वागू जिन जे हथ में न ॿुधी करे बोड़ा बोड़ा। पोड़ा पोड़ा यानी अनुभव ही, कुर्सियूं यानी पद, ये प्लास्टिक कुर्सियूं न। आखिर में तॾहिं बि हलंदो रहंदो गाॾो, तॾहिं बि हलंदो रहंदो गाॾो, नेठि त पोटो ठहंदो ॾाढो, कॾहिं त संजी ॻाल्हि वेंदा बसि ऐं साईं थोड़ा थोड़ा, ऐं साईं थोड़ा थोड़ा। वाह, जीअं त मां पहिरीं बि चयो कि शादी लड्डू अहिड़ो जेको खाए पछताए, जेको न खाए उहो बि पछताए, पर थींदो ईअं आहे जॾहिं माण्हू केतिरा अनुभव वठंदे पंहिंजे उमिरि जे हुन पड़ाव ते पहुचंदो आहे जिते हुनखे रिटायरमेंट जी भूमिका में अचणो पवंदो आहे, त उन वक़्त ते केतिरियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, हुनखे लॻंदो आहे कि मां लिखां, कलमबद्ध कयां ऐं पंहिंजे दिलि जो सूर कंहिंखे ॿुधायां। अहिड़ा ई आहिनि असांजा काका घनश्याम दास जेवाणी साहब, ॾाढा वॾा बिज़नेसमैन आहिनि ऐं हाणे लॻो अथनि कि ज़िंदगीअ में जेके अनुभव वरिता आहिनि उन्हनि खे लिखा ऐं सभिनी जे साम्हूं आणियां। शादीअ जे बारे में हिननि जा अनुभव बि कोई ख़ासि सुठा न रहिया आहिनि, हलो ॿुधूं था हिननि खां कि हिननि जे दिलि जो दर्द छा आहे। हिकु भेरो ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदासीं काका घनश्याम दास शेवाणी साहब जो। गिरी प्यारियूं मोहब्बत जी बुख में, क्यों आया मोहब्बत जी बुख में, माण्हू चवनि था पी करे आया। जान खां बि वधीक प्यार कंदा हुआसीं, यादि उनखे ॾींहुं राति कंदा हुआसीं। हाणे उन रस्ते ते गुज़रण नथो थिए, आस सां वही उनजो इंतज़ार कंदा आहियूं। प्यासे खे पाणीअ जो हिकिड़ो कतरो काफ़ी आहे, प्यासे खे पाणीअ जो हिकिड़ो कतरो काफ़ी आहे, इश्क में 4 पल जी ज़िंदगी काफ़ी आहे। प्यासे खे पाणीअ जो हिकिड़ो कतरो काफ़ी आहे, इश्क में 4 पल जी ज़िंदगी काफ़ी आहे। ॿुधण समुंड में आए छो, ॿुधण समुंड में आए छो, उन्हनि पलकनि मां टपकंदड़ आंसू काफ़ी आहे। हक़ीक़त ॼाण जुदा हुअण खां पहिरीं ॿुध मुंहिंजी ॻाल्हि, सोचे वठ भुलाइण खां पहिरीं, ॾाढो रुनो अखियुनि खिलण खां पहिरीं, सोचे वठ भुलाइण खां पहिरीं, ॾाढो रुनो अखियुनि खिलण खां पहिरीं, सोचे न कई शादी जंहिं, सोचे न कई शादी जंहिं, उन जीवन बर्बाद करे ॾिनो। सोचे न कई शादी जंहिं, उन जीवन बर्बाद करे ॾिनो। ऐं सोचे कई शादी जंहिं, उन बि छा उखाड़े वरितो। धन्यवाद काका। एक भेरो जोरदार फेरो प्यार करे ॾिसो, कंहिंसां त अखड़ियूं चार करे ॾिसो, कंहिंखे खटण जो मौक़ो ॾियो, कॾहिं त कंहिंखां हारी ॾिसो। त ज़ाल जीवन साथी जो मतिलबु इहो थींदो आहे कि हिक ॿिए जे साम्हूं झुकण ऐं हारण। ज़िंदगी जी गाॾी बि तॾहिं हलंदी आहे, रेल पटरीअ जा 2 पहिया हूंदा आहिनि, रेलगाॾीअ जा, ऐं 2 पहिया समान रूप सां हलनि त मज़ो ईंदो आहे, पर हिक ॿिए जे अॻियां झुकण में जेतिरो मज़ो आहे उहो मज़ो दुनिया में कंहिं जॻह ते तव्हांखे कोन मिलंदो। ऐं मोहब्बत, वाह छा शब्द आहे, हिकु एहसास आहे। ऐं कुझु असांजा हिते युवा कवि अहिड़ा बि मौजूदु आहिनि जेके हिन दौर मां गुज़री करे पंहिंजे ज़िंदगी जे अनुभवनि खे उन्हनि कलमबद्ध कयो आहे। अहिड़ा ई हिकिड़ा कवि मौजूदु आहिनि जेके ख़ासि तौर सां रायपुर मां आया आहिनि, युवा कवि आहिनि,
राष्ट्रीय स्तर जे कवि सम्मेलन में हिस्सो वठंदा आहिनि, हिंदीअ में भी लिखंदा आहिनि और सिंधीअ में पिण लिखंदा आहिनि। जोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदासीं श्री कैलाश शादाब साहब जो। स्वागत है। जय झूलेलाल। कुछ खुशी ऐं मज़ाक जो भी ॻाल्हियूं थी हुयूं, हादसे भी थी हुयूं। मां वटि तव्हांखे संजीदाई ॻाल्हियूं आहिनि ॾियण जे लाइ। चवे थो त न ॼाण छा आहे तुंहिंजो एहसान ज़ालिम, न ॼाण छा आहे तुंहिंजो एहसान ज़ालिम, अञा ताईं जो तोसां निभायां थो, तुंहिंजी मुस्कुराहट ॾिसी दिल फरेब हमदम, मां तुंहिंजी नकाब ते मुस्कुरायां थो। शुरू में कीमन मुलानी साहब पंहिंजो दर्द पेश कयो सिंध जे लाइ, ऐं वाकई इहा ॻाल्हि सही आहे त सिंध असां खां छुटिजी वई आहे, असां हितां आहियूं। अफ़सोस जी ॻाल्हि आहे पंहिंजी तहज़ीब खां बि परे थियूं था, उनखां वधीक अफ़सोस जी ॻाल्हि आहे पंहिंजे ॿोली खां बि परे थियूं था। पर मां रायपुर में हाणे ॾिठो कुझु अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके पंहिंजे सरनेम खे बदिलनि था। जीवनानी आहिनि त जीवन लिखनि था, छो जो नानी लिखण सां हिकिड़ो एहसासु थिए थो त हू सिंधी आहे। त पंहिंजे वीचारनि खे हिकु इशारे सां तव्हांजे अॾु पेश करण जी कोशिश कयां थो। हिकु आज़ाद नज़्म आहे जंहिंजो उनवान आहे सरनेम। ॿुधंदा प्लीज़। उन धूड़ जो को हिस्सो उॾरी मटे वियो मुंहिंजे चेहरे जी रंगत, उन जो धूड़ जो को हिस्सो उॾरी मटे वियो मुंहिंजे चेहरे जी रंगत, मुमकिन आहे मुंहिंजा ख़्याल बि हवा जे बेहिस उसूलनि मंझि छॾे विया पंहिंजी राह वेसाह, ऐं तहज़ीब में बुढ़ी अम्मा वांगे छाती पीटे खंगी खंगी आख़िर लही वई वॾाका हेठि। उन धूड़ जो को हिस्सो उॾरी मटे वियो मुंहिंजे चेहरे जी रंगत, मुमकिन आहे मुंहिंजा ख़्याल बि हवा जे बेहिस उसूलनि मंझि छॾे विया पंहिंजी राह वेसाह, ऐं तहज़ीब में बुढ़ी अम्मा वांगे खंगी खंगी छाती पिटे आख़िर लही वई वॾाका हेठि। मरी विया उहे सभु सफ़ेद कबूतर, उहे राब्ता वास्ता सिलसिला। कोयल जी गिची ॿिए तरह चीरे मूं चिंबड़ाए छॾियो मॉडर्न पॉलिस्टर, न रहे उहा मिठास बि। कोयल जी गिची बेतरहा चीरे मूं चिंबड़ाए छॾियो मॉडर्न पॉलिस्टर, जीअं न रहे उहा मिठास बि। फर्ज़ जज़्बो ज़मीर ये बेनिशान नासूर, वक़्त सां मूं ॻोल्हे वठी इन जी दवा बि। हैफ़ सद हैफ़, अफ़सोस सद अफ़सोस, उन तहज़ीब मूंखे ॾिनो हिकु नालो सरनेम, उन तां में दिलि मटे थो, ॼण त हिकु शर्म लॻे थो। जॾहिं त मुंहिंजे नाले में मुंहिंजे माज़ी जी झलक आहे, उन अम्मा जी झलक, पहचान मुंहिंजे वजूद जी, सूह मुंहिंजे पुरखनि जी। जॾहिं त मुंहिंजे नाले में उन माज़ी जी झलक आहे, उन अम्मा जी झलक, पहचान मुंहिंजे वजूद जी, सूह मुंहिंजे पुरखनि जी। महिरबानी। गजल जा चंद शेर पेश खिदमत आहिनि। इरशाद। जोड़ नवा ॿिया जोड़े केर, हिन दिल खे समझाए केर। जोड़ नवा ॿिया जोड़े केर, हिन दिल खे समझाए केर। केर वरी ॿी गंढ संभारे, सूरन साण निभाए केर। जोड़ नवा ॿिया जोड़े केर, हिन दिल खे समझाए केर। केर वरी ॿी गंढ संभारे, सूरन साण निभाए केर। शेर ॾिसंदा। हू जेकी वेठा आहिनि, घुट ऊंधे में राह तकींदा। हू जेकी वेठा आहिनि, घुट ऊंधे में राह तकींदा। कोन अचणी हित रोशनी, इहो उन्हनि खे ॿुधाए केर। हू जेकी वेठा आहिनि, घुट ऊंधे में राह तकींदा। कोन अचणी हित रोशनी, इहो उन्हनि खे ॿुधाए केर। केर वरी ॿी गंढ संभारे, सूरन साण निभाए केर। शेर ॾिसंदा। घर पंहिंजो सजाइण ख़ातिर, कुंड कुंड मूं कई चिराग। घर पंहिंजो सजाइण ख़ातिर, कुंड कुंड मूं कई चिराग। ॾिया उहे जॾ घर था साड़िन, बाहि या विसाए केर।
मेहरबानी। घर पंहिंजो सजाइण ख़ातिर कुंड कुंड मूं कई चिराग, दिया उहे जॾहिं घर था साड़नि, बाहि या विसाए केर, केर वरी बि गंढ संभारे सूरन साण निभाए। शेरा हर कंहिंजी पंहिंजी मजबूरी, हर एक जो आहे पंहिंजो ढंग, हर कंहिंजी पंहिंजी मजबूरी, हर एक जो आहे पंहिंजो ढंग, तूं बि कर कोशिश बहलण जी जे तोखे बहलाए केर। हर कंहिंजी पंहिंजी मजबूरी, हर एक जो आहे पंहिंजो ढंग, तूं बि कर कोशिश बहलण जी जे तोखे बहलाए केर, केर वरी बि गंढ संभारे सूरन साण निभाए केर। शेरा छा परावन जी सहारा है, छा पंहिंजन जा गणजन सूर, छा परावन जी सहारा है, छा पंहिंजन जा गणजन सूर, मुंह में भी कुछ खामियूं आहिनि, पाण खे पर आज़माए केर। छा परावन जी सहारा है, छा पंहिंजन जा गणजन सूर, मुंह में भी कुछ खामियूं आहिनि, पाण खे पर आज़माए केर, केर वरी बि गंढ संभारे सूरन साण निभाए केर। आखिरी शेर पेश खिदमत आहे। ही तुंहिंजी ख़ामोशी बि कंहिं तूफ़ान खां घटि न आहे, ही तुंहिंजी ख़ामोशी बि कंहिं तूफ़ान खां घटि न आहे, घोड़नि सां शादाब हयाती पियो ईअं विञाए केर, घोड़नि सां शादाब हयाती पियो ईअं विञाए केर, केर वरी बि गंढ संभारे सूरन साण निभाए केर। जोड़ नवां ॿिया जोड़े। चयो आहे सुख जा लम्हा, सुख जा लम्हा मूंखे सताइण लॻा, ॾींहं ख़ुशियुनि जा झिल मिलाइण लॻा, तो अचण में देर जॾहिं बि कई, तो अचण में देर जॾहिं बि कई, उभता सुभता ख़्याल वराइण लॻा। त मोहबत में जॾहिं पार्टनर थींदो आहे, साम्हूं वारो थींदो आहे, उहो अगरि देर कंदो आहे त कहिड़ा ख़्याल ईंदा आहिनि, ऐं जॾहिं बेवफ़ाई थींदी आहे पोइ छा हालत थींदी आहे, उहो बयां करणु जे लाइ कोई शख़्सियत अहिड़ी खपे जंहिंमें हिम्मत हुजे, ऐं उहा शख़्सियत हिम्मत स्त्री हूंदे हिम्मत रखे त इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। ऐं उहा शख़्सियत आहे रेणू जनियानी, जेका बेवफ़ाईअ ते लिखियल पंहिंजी हिकिड़ी गज़ल तव्हांखे ॿुधाइण अची रही आहे। ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदासीं श्रीमती रेणू जनियानी जो। हणी तीर नज़रनि जा घाए छॾियो तो, हणी तीर नज़रनि जा घाए छॾियो तो, मुंहिंजे दिलि खे ज़ख़्मी बणाए छॾियो तो। हणी तीर नज़रनि जा घाए छॾियो तो, मुंहिंजे दिलि खे ज़ख़्मी बणाए छॾियो तो। चयो थे मूं तोतां करियां साह सदके, चयो थे मूं तोतां कयां साह सदके, उम्मीद जो दीपक विसाए छॾियो तो। चयो थे मूं तोतां करियां साह सदके, उम्मीद जो दीपक विसाए छॾियो तो। हणी तीर नज़रनि जा घाए छॾियो तो, मुंहिंजे दिलि खे ज़ख़्मी बणाए छॾियो। करे प्यार उल्फत वॾी चोट खाधमि, करे प्यार उल्फत वॾी चोट खाधमि, बिना ॾोह मुजरिम बणाए छॾियो तो। करे प्यार उल्फत वॾी चोट खाधमि, बिना ॾोह मुजरिम बणाए छॾियो तो। हणी तीर नज़रनि जा घाए छॾियो तो, मुंहिंजे दिलि खे ज़ख़्मी बणाए छॾियो तो। झले झोल आयसि तो वटि आऊं दिलबर, झले झोल आयसि तो वटि आऊं दिलबर, अला बेरुखीअ सां लॼाए छॾियो तो। झले झोल आयसि तो वटि आऊं दिलबर, अला बेरुखीअ सां लॼाए छॾियो तो। हणी तीर नज़रनि जा घाए छॾियो तो, मुंहिंजे दिलि खे ज़ख़्मी बणाए छॾियो तो। मुंहिंजे प्यार जो तो मोल की न जातो, मुंहिंजे प्यार जो तो मोल की न जातो, जुदाईअ जो खंजर खुपाए छॾियो तो। मुंहिंजे प्यार जो तो मोल की न जातो, जुदाईअ जो खंजर खुपाए छॾियो तो। मूं सम्झो हो तूं आहीं मुंहिंजे लाइ मसीहा, मूं सम्झो हो तूं मुंहिंजे लाइ आहीं मसीहा, मगर हथ शफ़ा जो हटाए छॾियो तो। मूं सम्झो हो तूं मुंहिंजे लाइ आहीं मसीहा, मगर हथ शफ़ा जो हटाए छॾियो तो। हणी तीर नज़रनि जा घाए छॾियो तो, मुंहिंजे दिलि खे ज़ख़्मी बणाए छॾियो।
वफ़ाउनि जी मोट में मिली बेवफ़ाई, वफ़ाउनि जी मोट में मिली बेवफ़ाई, खता कहिड़ी मुंहिंजी रुलाए छॾियो तो। वफ़ाउनि जी मोट में मिली बेवफ़ाई, खता कहिड़ी मुंहिंजी रुलाए छॾियो तो। रही दिल बिन वस में असांजे, रही दिल बिन वस में असांजे, उते राज पंहिंजो जमाए छॾियो तो। हणी तीर नज़रनि जा खाए छॾियो तो, मुंहिंजे दिल खे ज़ख़्मी बणाए छॾियो तो, मुंहिंजे दिल खे ज़ख़्मी बणाए छॾियो तो। ज़ोरदार ताड़ियूं ॾियनि सुञाणी मैडम लाइ। ॻाल्हि थींदी आहे हीअ त थी बेवफ़ाई सहन करण वारी ॻाल्हि, पर स्त्री शक्ति जी जॾहिं ॻाल्हि थींदी आहे त उनखे चंडी बि चयो वेंदो आहे। स्त्रीअ खे चंडी मतिलबु ग़लति मतिलबु न कढियो, चंडी मतिलबु माता, चंडी माता मतिलबु शक्ति एतिरी आहे स्त्रीअ में कि उहा सॼे आसमान खे थी हिलाए सघे। मूं में इहो हौसलो बि आहे नुज़र, मूं में इहो हौसलो बि आहे नुज़र, रुख हवाउनि जो मोड़े सघां थी, तोसां रिश्तो जोड़ण लाइ सॼी दुनिया सां नातो तोड़े सघां थी। यानी स्त्री शक्ति जॾहिं कुझु ठाने वठे, कुझु प्रण करे वठे त उहो करे ई रहंदी आहे। ऐं तव्हांजे पंहिंजे शहर में हिकिड़ी अहिड़ी स्त्री, हिकिड़ी अहिड़ी नारी शक्ति मौजूदु अथव जेका पंहिंजे कविताउनि जे ज़रिए पंहिंजी जेके बग़ावती तेवर अथसि हुनजा उहे कलमबद्ध करे रही आहे। जी हाँ दोस्तों, मां ॻाल्हि करे रही आहियां तव्हांजे पंहिंजे शहर जी श्रीमती तमन्ना मतलाणीअ जी। आमंत्रित करणु चाहींदमि उन्हनि खे पंहिंजी कविता पढ़ण लाइ। श्रीमती तमन्ना मतलाणी, ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदासीं। हाय रे मुंहिंजो देश महान, देश महान, देश महान, हाय रे मुंहिंजो देश महान, समझे पुरुष पाण खे प्रधान, हाय रे मुंहिंजो देश महान, नारीअ जे सम्मान जो रखे न ध्यान, पोइ कीअं ठहे, कीअं ठहे, कीअं ठहे अबला जी हिक पहचान, हाय रे मुंहिंजो देश महान, देश महान, देश महान। छो कयो हिन सीता जो हरण, छो न रोकियनि पांडवन हिन जो चीर हरण, छो कोने हिन खे, छो कोने हिन खे स्वतंत्र ॾियण जो अधिकार, छो तो वधंदो वञे, छो तो वधंदो वञे, छो तो वधंदो वञे समाज जो नारी ते अत्याचार, हाय रे मुंहिंजो देश महान, देश महान, देश महान। मां पीउ चवे त आई धीअ संभाल पंहिंजो व्यवहार, बचाईंदी रहे पाण खे बुरी नज़रुनि खां जॾहिं ते ही जवान, नारी ठही करे ही, नारी ठही करे ही रखे थी सभिनि जो ध्यान, मां धीअ ज़ाल ठही, मां धीअ ज़ाल ठही कर सेवा सभिनि जी, ठाहे थी पंहिंजी पहचान, हाय रे मुंहिंजो देश महान, देश महान, देश महान। तॾहिं बि जीवन में हिन जे आहे हाहाकार, हाहाकार, छो तो थे हरदम हिन जे सम्मान जो बलकार, सम्मान जो बलकार, तमन्ना करे थी बयां दास्तां, तमन्ना करे थी बयां दास्तां, छाही आहे नारीअ जी पहचान, नारीअ जी पहचान, हाय रे मुंहिंजो देश महान, देश महान, देश महान, समझे पुरुष पाण खे प्रधान, देश महान पुरुष प्रधान। क्या बात है। तमन्ना, तव्हां त ॾाढो वॾो सवाल करण पे थो मिले, तव्हां त एॾी सुठी नुंहं जे शहर खे मिले उते पूरो प्यार त हिन छोकिरीअ खे मिलंदो ई हूंदो। मूंखे लॻे थो ही कविता ज़रूरु लिखी अथई, पर अॻिते हाणे अहिड़ियूं कविताऊं लिख जंहिंमें गोंदिया शहर जे माण्हुनि जो प्यार जो बि ज़िक्र हुजे। ॾाढो अॻिते वधंदो तव्हां, अहिड़ो सभिनी असां सभिनी जी अहिड़ी कामना आहे ईश्वर दर।
दोस्तों हींअर मुंहिंजे हिकिड़े नंढे भाउ हिते कुझु मूंखे ॿ पना ॾिनई लिखी करे ऐं चई इहा तव्हां सभिनी असांजी जेको ऑडियंस हिते वेठी आहे हुन सां वेनिती कयूं। हिकु ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां, असां हेतिरनि शहरनि में प्रोग्राम करणु वेंदा आहियूं, कार्यक्रम ॾियणु वेंदा आहियूं, ऑडियंस त हर जॻह मिलंदी आहे, पर सचपच हेॾी सुठी ऑडियंस ख़ाली असांखे गोंदिया में ई मिली आहे। जे अहिड़ो भरपूर हॉल भरियल आहे, सभु वेठा आहिनि ऐं शांतीअ सां तव्हां सभु कविताऊं ॿुधी रहिया आहियो। एतिरी सुठी ऑडियंस मिलणु ॾाढी मुश्किल आहे। असां ख़ुशकिस्मत आहियूं जो तव्हां सभु हिते वेठा आहियो असांखे ॿुधण लाइ। ऐं तव्हांजे लाइ ही 4 सिटूं। पहिरीं हुन भाउ जी ॻाल्हि जेका हुन ॻाल्हि चई, हिकु ॻाल्हि त इहा कि असां जॾहिं झूलेलाल चालीहा महोत्सव हलंदो आहे उन वक़्तु असां झूलेलाल साईंअ जी वेनिती करण टिकाणनि में पहुचंदा आहियूं, मंदिरनि में पहुचंदा आहियूं। ऐं पोइ मुंहिंजो चवणु आहे कि भई चालीहे जे दौरान मुंहिंजो लॻे थो 40 ॾींहं त पूॼा पाठ थींदो हूंदो हिते चालीहे जे दौरान, यानी 365 ॾींहंनि मां 40 माइनस कयो त 325 ॾींहं था बचनि, त बाक़ी जा 325 ॾींहं असां घर वञी करे सुम्ही पवंदा आहियूं, झूलेलाल साईं खे पूॼींदा कोन आहियूं। त ईअं न कयूं, 365 ॾींहं ई पंहिंजे ईष्ट देव झूलण साईं खे यादि रखूं ऐं घटि में घटि हर घर में हुननि जी प्रतिमा हुजणु घुरिजे। हिकु ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि सिंधी ॻाल्हाइण जी हुननि वेनिती कई अथनि कि घरनि में असां पंहिंजे ॿारनि सां, जेका ॻाल्हि असां पहिरीं बि चईसीं, उन्हनि सां सिंधीअ में ॻाल्हायूं, इहो तमामु ज़रूरी आहे। त ऑडियंस जी ॻाल्हि करे रही हुअमि मां, हेॾी ख़ूबसूरत ऑडियंस, हेॾी सुठी ऑडियंस, सभिनी कवियुनि खे एतिरे ध्यान सां ॿुधी रहिया आहियो ऐं ताड़ियूं वॼाए वॼाए उन्हनि खे प्रोत्साहित करे रहिया आहियो। त तव्हांजे लाइ 4 लाइयूं। महफ़िल में रौनक तव्हां सां ई आहे, महफ़िल में रौनक तव्हां सां ई आहे, आजियां दिलि जी कयूं था तव्हां सां, पंहिंजो ओज पाईंदी पक सिंधी ॿोली ऐं सिंधियत सां रहंदी मोहबत असांजी। त दोस्तों ज़ोरदार ताड़ियूं असांजे सभिनी भाउरनि ऐं भेनरुनि लाइ। ऐं हाणे हिकिड़ो वरी मां आमंत्रित करे रही आहियां पंहिंजे हिकिड़े तव्हांजे शहर जे हिकिड़े शख़्स खे, पंहिंजे वॾे भाउ श्री रामचंद पंजवानी घायल साहिब जिन खे पंहिंजी हिकु कविता पढ़ण लाइ। श्री रामचंद पंजवानी घायल केतिरा आहिनि, कंहिं दशा में आहिनि, इहो त मूंखे ख़बर कोन्हे, तव्हां सभिनी खे वधीक ख़बर हूंदी कि केतिरा घायल आहिनि। श्री रामचंद पंजवानी घायल, ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदासीं। जले हथ में रुमाल, ओ जले हथ में रुमाल, जले हथ में रुमाल, ओ जले हथ में रुमाल, जुदाई जो शबे गम जुदाई जो शल खुदा कंहिंखे न ॾे, नूर जिन लाइ था सिकनि से त विया कम भुलिजी। अखड़ियूं जंहिंजे लाइ थियूं सिकनि उहे त भुलिजी विया आहिनि। खैर ही हिकिड़ो राउंड असांजो पूरो थियो हिन कवि सम्मेलन जो, पर अञा श्रोता जंहिं जोश सां वेठा आहिनि मूंखे लॻे थो अञा ॿुधणु चाहिनि था, ॿुधणु चाहियो था न अञा। क्या बात है। भगत कंवरराम साहिब खे बि ज़रूरु यादि करणु चाहींदासीं। सिंध जा सरताज, सिंधियुनि जा सरताज, अमर शहीद भगत कंवरराम साहब चवंदा आहिनि
एडी वाणी मिठी हूंदी है जॾहिं हू पंहिंजी मिठड़ी आवाज़ में चवंदा हे राम त सभिनी जी लेव लेव ठरी पवंदी कार्ड तो ॿुधो हूंदो उन में ढुकड़ बाए सारंगी बाए हाणे मां बिना सारंगी हुन जे ॿुधायां थो तव्हांखे भलो भलो सारी दुनिया दम दरिया मन को तारू तने हिकड़ी लहर लो भजरी बियो आतिश जो आना ओ तान गुन तवार तहत कोने काबू कहजो जो श्री राम ओ नाले धड़िया जे तेरो तार मोहि जो बनो बनो ॾाढो सतायो दुनिया जे गर्दिश मोहड़ो मटायो मिठड़े माइट ने कर बाज बानियत करे मेहर गोलियत दे दीदार पंजो दे दीदार पंजो सदके साईं जे मेरो तार कुइयो लाठिया है चंद्री दुनिया दुरंगी लाठिया है चंद्री दुनिया दुरंगी बिना धन न पहुंचे बिना धन न पहुंचे कोने को माए टुके जो कोने को माए टुके जो सदके घड़िया जे बेड़ो तार कोई जो ओ नाले रख जे बेड़ो तार कोई जो जी इन्हें वो एकड़ी कविता लिखी है भाई हास्य कवि सम्मेलन समाज माण्हू खे खिलाइणो आहे त लिखाण काके रही गदा मुंहिंजे कमरे में रहंदो बदलो वठंदव ॿिए भेरे काको छॾींदव थोरी वरी न छॾे असां बि वरी हिनखे कोन छॾींदा तव्हां ॿिन्हिनि खे हर महीने हिक ई कमरे में छॾींदासीं पोइ असां नओ ज़मानो आयो काका नओ ज़मानो आयो ताड़ियूं वॼाए था सघो नओ ज़मानो आयो काका नओ ज़मानो आयो टोपी पाल छॾे दे काका विझ पटके खे छाई पाजामे खे धूड़ विझी तूं पाए सूट ऐं टाई सूट कोट ते हैट लगाए मुंह में रख सिगरेट दबाए सूट कोट वारे जो अॼुकल्ह आहे माण्हू सवायो काका नओ ज़मानो आयो खटू खटोला विकणी चल तूं सोफा सेट लगाए खटू खटोला विकणी चल तूं सोफा सेट लगाए ढंग नए सां ड्राइंग रूम के छद टिप टॉप बनाए पुट या धीउ खे कुछ भी न चओ तूं पुट
आजादी के कुछ भी न चव तू, कुछ भी चवन तू, हाँ बस चव तू, कुछ भी चवन हूँ, हाँ बस चव तू। आजादी जो नाद सभिनिया घर घर मंज बजायो, काका नओ ज़मानो आयो। वार सभिन धीअरुनि जा काका छॾ इंग्लिश ठहरा कटराए, वार सभिन धीअरुनि जा काका छॾ इंग्लिश रखराए, माईअ खे पिण वार कटाए छॾ मैडम ठहराए। रुगो मथे देखावत हल तूं, रुगो मथे देखावत हल तूं, खीसा खाली आकड़ रख तूं, खीसा खाली आकड़। जहरो वाव लगे तो काका अड़ी पुठी लगायो, काका नओ ज़मानो आयो। अरे भाई हिकिड़ी ॻाल्हि अॼु थी आहे तव्हांजे हिते शहर में हिकिड़ो काको खे कढियो, उहा मां हिन जी कहाणी ॿुधायां। उन काके चई यार हिते माण्हू अहिड़ा आहिनि जेके सिंधी न आहिनि, उहे पाणीअ जो पुछंदा आहिनि। भई असां सिंधी महिमान अचे त उनखे खारायूं पीआरियूं, तंहिंखां पोइ पाणी ईअं ई पीआरियूं, पुछबो थोरी भई पाणी पीअंदे या। चई यार हिकिड़ी भैंसा मूंखे चई यार पानी पियोगे क्या, मुझे चई दोस्तों। वो माँ चयमांसि यार पानी के भी पैसे लगते हैं क्या, तुम पूछ रहे हो। नहीं भाई पीना नहीं हो तो फिर नहीं पिलाऊं, हिंदी में पियो गए। जी हिकिड़े ॾींहुं वो आयो मूं वटि, त मां उनखे चयमि त क्या लोगे ठंडा या गरम, त हो बि को नल हो, चए लो दोनों। तो मां कई रड़े, अरे ओ दीदी चई हाँ ॿुधा वेठी। चई 2 गिलास पाणीअ जा खणी अचिजांइ, हिकिड़ो गीज़र मां ॿियो फ्रीज़र मां। जो जरूरी भी है आहिनि सब कवि, पर ॿिए कविअ खे या पंहिंजो पाण खे कहिड़ी नज़र सां था ॾिसनि, इहो पंहिंजी कविता में ॾाढो सुठे तरह डिस्क्राइब कयो आहे श्री कैलाश शादाब साहब। कविअ वारी जेका तव्हांजी रचना हुई, अॼु नाहे तोमें का बि कवि। शख्स जेको जान खां ॿिया प्यारो, मिले त थो मगर मिले तो खैरात वांगुरु। मुझे शहर में एक बुजुर्ग कवि आहिनि, मां उन्हनि जो ॾाढो सम्मान कंदो आहियां। सम्मान में ही हिकु कविता लिखी आहे, उन्हनि जो नालो न खणंदुमि मां, न त मार पवंदी। त थोरो अलाए कहिड़ी उन्हनि खे मूं सां ॾुखियाई आहे जो हर जॻह ते मूंखे पोइते करण जी कोशिशि कंदा आहिनि। त पेश ख़िदमत आहिनि चंद शेर उन्हनि जी शान में, त अॼु नाहे तो में ताब कवि, ऐं वो शायदि अचनि बि सही, हिते हुनजी तव्हां कविता ॿुधंदा त हुनमें कोई असर ऐं उहा ॻाल्हि बि न हूंदी, पर ठीकु आहे। त चवे थो त अॼु नाहे तो में ताब कवि, ॾिस नवां के ख़्वाब कवि। अॼु नाहे तो में ताब कवि, ॾिस नवां के ख़्वाब कवि, कढ पुराणो किचरो किनो, वठ खणी को जुलाब कवि। अॼु नाहे तो में ताब कवि, ॾिस नवां के ख़्वाब कवि, कढ पुराणो किचरो किनो, वठ खणी को जुलाब कवि। छो ॾिसी थो ॿिए जा खाका, छो ॾिसी थो ॿिए जा खाका, पंहिंजा खोल किताब कवि। अक्सर ॾिठो आहे त ॿिए जी नज़म खे कविता खे बि पढ़नि था। छो ॾिसी थो ॿिए जा खाका, पंहिंजा खोल किताब कवि, अॼु नाहे तो में ताब कवि। माट मटाई तो मिरुन वांगे, माट मटाई तो मिरुन वांगे, करन खानो खराब कवि, अॼु नाहे तो में ताब कवि, ॾिस नवां के ख़्वाब कवि। छॾ ईअं वरी टंग छिकण के, छॾ ईअं वरी टंग छिकण के, छा ॾींदे मथे जवाब कवि। छॾ ईअं वरी टंग छिकण के, छा ॾींदे मथे जवाब कवि, अॼु नाहे तो में ताब कवि। थी रिटायर ॾेखो पासो,
बुजुर्ग है न आज न सुभाणे घणो करे उन्हनि जी ॿी का ख़बर भी तव्हांखे शायद मिली वञे पर रिटायर नथा थियनि त थी रिटायर ॾेको पासो वींदे खट सवाब कवि थी रिटायर ॾेको पासो वींदे खट सवाब कवि अज नाहे तो में ताब कवि इस नवा के ख़्वाब कवि। आखिरी शेर मक्तो त अंदर जलाए बाहियूं बारे अंदर जलाए बाहियूं बारे थियो आई शादाब कवि अंदर जलाए बायूं बारे थियो आई शादाब कवि अज नाहे तो में ताब कवि इस नवा के ख़्वाब कवि वठ खणी को जुलाब कवि। हाणे अचा पंहिंजी औकात हिकिड़ी ॿी ॿुधाइणी आहे। समझी विया आहियो? एक्चुअली मां लिखंदो संजीदा आहियां चाहियां थो मैं समझी विया जंहिंजे लाइ लिखी आहियां। असां बि समझी वियासीं असां बि समझी वियासीं। हाँ भाई दर्द खे सुञाणे वेंदो आहे त थोरो हाणे संजीदगी चाहींदुमि तव्हांजी। मां अचां थो पंहिंजी उन ॻाल्हियुनि ते। एक रात मूंसां कुछ अजीब थियो एक अजीब घटना थी मां चाहियां थो वो तव्हां सां शेयर कयां। थोरो संजीदगी खपंदी तव्हांजी थोड़ी शांति खपंदी। ही नज़्म जो उन्वान आहे मजबूरी। एक रात जॾहिं दर्द दस्तक ॾिनी एक रात जॾहिं दर्द दस्तक ॾिनी मूं दर खोलींदे बिल्कुल न सोचुम इहो आखिर वेंदो किथे न सोचुम इहो आखिर सुम्हंदो किथे इहो भी न सोचुम ही खाईंदो छा न सोचुम इहो आखिर रहंदो किथे जॾहिं को हिस्सो गम खां खाली न आ एक रात जॾहिं दर्द दस्तक ॾिनी। भरियल जे हुजे हर कुंड जख्मन सां सजल जे हुजन दीवारुनि ते गोढ़ा सोफन ते वेठल हुजन के दाग दुश्मन परेजा के दोस्त सोढ़ा। भरियल जे हुजे हर कुंड जख्मन सां सजल जे हुजन दीवारुनि ते गोढ़ा सोफन ते वेठल हुजन के दाग दुश्मन परेजा के दोस्त सोढ़ा। वरन खां ज़मीं ते अमर के उञाणा सदिन खां बुखायल सदमा पुराना किथे जाए ठाया किथे मां विहारिया एक रात जॾहिं दर्द दस्तक ॾिनी। अची रहियूं आहिनि। मुर्कण खे मुंहिंजे प्यार बणाए छॾींदो आहे। हू हर ॻाल्हि खे अख़बार बणाए छॾींदो आहे। लम्श में उनजे लम्श मतिलबु स्पर्श छुअण लम्श में उनजे हू जादू आहे। लम्श में उनजे हू जादू आहे कि हिक लम्हे में मुंहिंजे इनकार खे इकरार बणाए छॾींदो आहे। इन्हनि सिटुनि सां गॾु मां ताड़ियूं वॼाए था सघो दोस्तो। हेॾो न ताड़ियूं वॼाइण जिते वॼाइणी अथव खुली करे वॼायो। ताड़ियूं त असांखे ॾाढियूं वणंदियूं आहिनि ऐं तव्हांजे ताड़ियुनि सां त एनर्जी मिलंदी आहे। अञा सुठे तरह ॻाल्हाए सघंदी आहियां मां त हिननि ख़ूबसूरत सिटुनि सां सॾु करणु चाहींदमि हिकु भेरो वरी हुन ख़ूबसूरत शख़्सियत खे जिन पहिरीं त बेवफ़ाईअ जो ज़िक्र कयो पर हाणे ॾिसूं प्रेम ऐं प्यार ऐं इश्क जी कहिड़ी परिस्थिति कहिड़ी स्थिति खे हू पंहिंजे गज़ल में खणी रही आहे। श्रीमती रेणु जनतानी ताड़ियुनि सां ॿुधाए सघूं केतिरी पसंदि कयो। हाणे मां पंहिंजी कविता पढ़ंदमि गज़ल में। मुंहिंजी कविता जो उन्वान आहे मुस्कुरायूं असां। अमन चैन वरी जगायूं असां थोड़ो थोड़ो मिली मुस्कुरायूं असां। अमन चैन वरी जगायूं असां थोड़ो थोड़ो मिली मुस्कुरायूं असां। दिल जे धड़कननि सां जुड़जी विया आहिनि जेके उन्हनि कबूतरनि जे घरनि खे कीअं जगायूं असां। अमन चैन वरी जगायूं असां थोड़ो थोड़ो मिली मुस्कुरायूं असां। दहशती हवाउनि में ॼमी वियूं आहिनि जेके भावनाऊं। दहशती हवाउनि में ॼमी वियूं आहिनि जेके भावनाऊं पंहिंजे मन जी उस खे पिघलायूं असां। पंहिंजे मन जी उस सां पिघलायूं असां। अमन चैन वरी जगायूं असां थोरो थोरो मिली मुस्कुरायूं असां। हाणे हुन जंहिं प्रेम सां चयो त न करण जो सवाल ई कान हो त चांहि पी वरिती। ईअं असांजा हिकिड़ा दोस्त आहिनि चाहियूं त असां वेंदा आहियूं त सुबुह खां 8 ॾह चांहियूं पीअणी थी पवनि
पर हिकिड़ो दोस्त असां अहिड़ो आहे कि पाण चांहि न पीअंदो आहे पर वञी ज़रूरु चांहि पीआरींदो ज़रूरु। त उन जी चांहि मां कीअं पीअंदो आहियां उन जो वर्णन हिन में आहे। मुंहिंजा दोस्त कहिड़ा कहिड़ा अहिड़ा अहिड़ा दिल भर दिल वारा मान ॾियनि सम्मान ॾियनि नफ़े नुक़सान जा ॼाणूं नुक़सान खां पाण बचाइनि नफ़े सां दिल लॻाइनि चाह सां चांहि पीआरनि चांहि जा अवगुण सभु ॼाणनि इन करे पाण बचाइनि पर मूंखे पीआरनि लख न कर पर पोइ बि हलंदी आ चई चांहि मुंहिंजे लाइ आणाइनि दिल भर दोस्त जी ख़ातिर बेदिलियो ई सही चांहि बेचाह पंहिंजे सीने में समाया दिल भर दोस्त जी दिल ख़ातिर बेदिलियो ई सही चांहि बेचाह पंहिंजे सीने में समाया दिल खे ॾियां इहो दिलासो नीलकंठ भी दुनिया खातिर जहर जो प्यालो पीतो जे मां वॾे सिक सां गॾु मां आमंत्रित करणु चाहींदमि वरी श्री कन्हैया शेवाणी साहब जिन खे पंहिंजी रचना जी प्रस्तुति लाइ हलंदा आहियूं अॻियां बसि थोरी देरि अञा बि ऐं आख़िरी में खिलंदा हलंदासीं एतिरो तव्हां सां वादो आहे। ॾिसूं शेवाणी साहब छा करे रहिया आहिनि मूंखे ख़बर कोन्हे कहिड़ी रचना पढ़ण वारा आहिनि। खिल जी ॻाल्हि ॾाढनि माण्हुनि खे टेंशन थी पवंदो आहे त वो पंहिंजो टेंशन लाहींदा कोन्हनि खे ॾिसंदा मां पंहिंजो टेंशन ॿिए खे कीअं ॾियां टेंशन लेने का नहीं टेंशन देने का चवंदा आहिनि। सो हिकिड़ो किराएदार मकान मालिक खे राति जो 2:30 बजे दरवाजा खोलो आवाज़ अचे पे तो खोलियो हुन घर खोलियो ॾिठी त साम्हूं किराएदार जी ॻाल्हि कर चईंसि यार ॿियो त सभु सुख पर मां तोखे हिन महीने जो किरायो कोन ॾेई सघंदुसि हिन महीने जो किरायो न ॾेई सघंदुसि राति जा 2 थिया आहिनि पोइ हींअर ॿुधाइण में तीअं मूंखे टेंशन में निंड कोन पई अचे मां अकेलो छो जाॻां मां पंहिंजी शाइरी तहत में पढ़ंदो आहियां ऐं तक तरुण में न पढ़ी आहे मूंखे लॻंदो मां तरुण में पढ़ी सघां थो सो 4 लाइनूं तयारु कयूं आहिनि तो बलू साहब चयो त भई भाषा ते चई त भई शींहं कॾहिं भौं भौं कंदो ॿिली कॾहिं कांव कांव कंदी जॾहिं इहे पंहिंजी ॿोली नथा विसारनि पर असां पंहिंजी ॿोली विसारियूं था त तरुण में हिकु शेर पखी पर्वत नदियूं नाला पंहिंजा गीत ॻाइनि था पखियूं पर्वत नदी नाला पंहिंजा गीत ॻाइनि था पखी पर्वत नदियूं नाला पंहिंजा गीत ॻाइनि था असीं माण्हू आहियूं कहिड़ा मिठी ॿोली विसारियूं था। पहिरियों दफ़ो मां तरुण में 4 लाइनूं पढ़ियूं आहिनि हाणे मुंहिंजी हिमत थींदी कॾहिं हाणे ॿुधो पंहिंजनि खां मुंहुं मोड़े वेठुसि नातो तोसां जोड़े वेठुसि पंहिंजनि खां मुंहुं मोड़े वेठुसि नातो तोसां जोड़े वेठुसि साहिल ते मूं कयो भरोसो साहिल ते मूं कयो भरोसो पंहिंजी कश्ती ॿोड़े वेठुसि साहिल ते मूं कयो भरोसो पंहिंजी कश्ती ॿोड़े वेठुसि साओ पियलो जिन में मुंहिंजो साओ पियलो जिन में मुंहिंजो सेरांडी का टोड़े वेठुसि नातो तोसां जोड़े वेठुसि खटियल पिड़ थी सॼो न मुंहिंजो खटियल पिड़ थी सॼो न मुंहिंजो ॾंढ नाणे जी छोड़े वेठुसि नातो तोसां जोड़े वेठुसि हड़ई
हरई विञायम पातमुखी न की, हरई विञायम पातमुखी न की, पारा तो लोड़े वेठुस, नातो तो सां जोड़े वेठुस। वागू हतमा वहीं छड़ाए, वागू हतमा वहीं छड़ाए, घोट बनी जने घोड़े वेठुस, नातो तो सां जोड़े वेठुस। थियणो वा सो थी रहंदो, थियणो वा सो थी रहंदो, पेर मां पंहिंजा खोड़े वेठुस, नातो तो सां जोड़े वेठुस। आज्ञा हुजे त जेका तव्हां सभिनी ते लिखी आहे, नंढी हयाती मसला खोड़ कंहिंजा कंहिंजा कढजनि तोड़, नंढी हयाती मसला खोड़ कंहिंजा कंहिंजा कढजनि तोड़। किने कर्म में हर को अॻिते मची पई आहे ॼण का होड़, किने कर्म में हर को अॻिते मची पई आहे ॼण का होड़। जेॾा ऊंचा बंगला मारियूं, जेॾा ऊंचा बंगला मारियूं, तेॾी संदना हाव में सोड़। बीमारीअ जो घर थी वेठा, बीमारीअ जो घर थी वेठा, चोबन के बस खाधे जी लोड़, कंहिंजा कंहिंजा कढजनि तोड़। हिकु त टेढ़ी चाल हलन था, हिकु त टेढ़ी चाल हलन था, मथां हलन था उबता मोड़, कंहिंजा कंहिंजा कढजनि तोड़। हड़पई खसजे की न पुछासी, हड़पई खसजे की न पुछासी, हाण कयूं था वाका गोड़, कंहिंजा कंहिंजा कढजनि तोड़। मंजिल जी का जान ना है, मंजिल जी का जान ना है, रोज हणूं था लंगड़ी दौड़, कंहिंजा कंहिंजा कढजनि तोड़। वाह, जोरदार तालियूं। शासन का नियम ख़बर हूंदा रहे खां पोइ तेज आवाज़ में लाउड स्पीकर वग़ैरह रखण मना हूंदा आहिनि, पर वरी बि झूलेलाल मंदिर पर आयोजित हिन कार्यक्रम में असां ॼाणा त थी विया आहिनि, पर मूंखे लॻे थो अञा जी कोन पहुचो आहे, भलो या बोल अञा बाक़ी आहिनि। अॼुकल्ह ज़मानो हली रहियो आहे स्टैंडअप कॉमेडी जो, टीवी ते असां जेके लॉफ्टर शो ॾिसी रहिया आहियूं स्टैंडअप कॉमेडी, त वल्लू साहब उन्हनि जो हिकु जीतो जागतो नमूनो आहिनि असांजे समाज जो, जेके स्टैंडअप कॉमेडी में महारत हासिल रखनि था। भले ई हू हुन कंहिं टीवी शो में न विया आहिनि, पर कवि सम्मेलन जे ज़रिए हिकु ॾाढे सुठे एंटरटेनर जे रूप में त साम्हूं अची चुका आहिनि। त हिकु भेरो वरी आमंत्रित कंदमि मां ॾाढे ई सिक सां गॾु वल्लू चोइथाणी साहिब जन खे। जय ॾेखारो, जय झूलेलाल। साईं जीअं वक़्तु वधी विया तीअं वक़्तु मटिजंदो पियो वञे, ऐं अॼुकल्ह सभु दौड़ थी आहे। छा कजे, ॿार ॾिसो, जवान ॾिसो, ॿुढा ॾिसो, सभु ज़ोर आहिनि, कंहिंखे बि चई नथो सघिजे। हिकिड़ो नंढड़ो पोटो आहे, सुवाल अहिड़ा कजो जा टीवी असर आहे, अहिड़ा सवाल कजो जवाब ॾियणो मुश्किल है। हिकिड़े ॾींहुं चयो, दादाजी आपकी शादी हो गई? मैं सवाल करो भाई, तो हाँ बेटा हो गई, ये किसके साथ? दादी के साथ। और किसके साथ? वाह दादाजी वाह, घर के घर में सेटिंग। जवान जोर लगा रहा था, रुको लगा आई लव यू आज एक जवान यार खबर दे आई लव यू मतलब है जी हां खबर आ मारे को जाय वाला आई लव यू जन्म के जो कि चाइना में अभी ओवर ही है ये नो गारंटी अरे शाम में चाइना का नहीं अरे माई वरी घटे उन्हें छाड़ा ली बुझाया भाई ससुर ने प्रेम एडो जी न आया ए घड़ी नूर वो बेचारी वाक्याकारी और एक रेडी के गाय नहीं रही बीमार ससुर नूर के सद क्वार आई सीने में जो सावी न दो निकले बेचारी पे की आरती साथ रे अरे गीता लठो वाले जा पर मन मुक्ति मिले है ये बात आज्ञाकारी बिल्कुल आई अठो जा पड़े बराबर गाय की मुक्ति मिली रही खुश थी वही ससुर वरने पिंटे नी राव दी तो ससुर ने झगड़ो एडो झगड़ो वधी जो ससुर कई गाला जो पई पुटे आखर नो के अम्मा बस करी नी अपना गीता उठो जा सब जोर आए ने हाने चंदा वक्त मट गयो आगे पा
शादी हो छोकरा छोकरी मांगे सिंदूर भरिया हाने कहना छोकरी छोकरे मांगे सिंदूर भरिया अरे यो की मां ने जो तो ठीक का टेंशन कोने पर हर मुझे राठौर अगर को आ रही अरे मांगी कोने के सिंदूर भरिया है हाने जेके शिकायत कंदा ससुरे दी नोवा परेशान पीर जेरो पुटवा परेशान तेरी जरूरत आ पुटवा परेशान तेरी मां को सूत्र दो बनाया मां पूरी अपना ही रहा करे खुश बाहर ये एटा वो ध्यान राम दो कि सुखी रहने पुत्र नोसा बुध तू होले होले अरे बात रख बंदे बटू रख खोले नहीं करे तो चिलो ही बोले ए सुखी रहने पुत्र नोसा बुध तू होले होले अरे बात रख बंदे यार बटू रख खोले अरे तेरी बालक बनो सेंट्री अवस्था होती है जिंदगी ये तेरी बालक बनो यार मस्त हो मस्ती में अरे बांधर वांग टुपल नम के गली गली बस्ती में अरे हाने बारदा टुपल हाने बारदा टुपल यारी ने हाने बारदा टुपल यारी ने जन बिजली जा झटका इड़ा खर्च जनी जानो ने खर्चो लो हाने बारदा टुपल यारी ने जन बिजली जा झटका इड़ा खर्च जन हनंदा जन सोटी दे हसटको बड़ी अखियों अगर सब या बल्ब हैंगा करा लो पार ये ने आया घूरे करे ये अखियों अगर सब या बल्ब या अंदर में वो जली अरे कौन की काजू ना समझे ना आगे मूंगफली ये अखियों अगर सब या बल्ब यार अंदर में जली कौन की काजू ना समझे ना आगे मूंगफली बड़ी समझाई ने अरे समझाई उन्हें जाना बाप भाषा रखो तो बोले अरे बाप तो रखो बंदे यार पटू रखो हाने नहीं बचपन हो गयो आई जवानी थी शादी अरे शादी हमारा मानो यूं खत्म थई हिकड़ो डॉक्टर ने कि साईं उम्र वधी थियण जी का दार डॉक्टर ने शादी के अरे की ना उम्र वधी दिया चेंगा भैया उम्र से जी इच्छा है वो खत्म जी ने ये शादी का कोई मानो माती ने को लो जो बेद अरे वार खुशी है ने हुआ ये शादी का कोई मानो माती ने को लो जो बेद यार वार खुशी है ने जोड़ी दे धूण कटो है बेद रात की मेहनत का कोई भी किए तू घर में घेरे जाने अम्मा जे विचने तो प्रिया गुजरले बड़ा बड़ा ये झूलेलाल ये बनाना तो बनाना है जो थोड़ा सा बड़वा को खत्म कर रहे हैं मैडम आखिरी थोड़ा सा बड़वा को खत्म कर रहे हैं यार पुलिस वालों ने ले लिया 2 मिनट और ठहर जाओ यार हटाओ जब पति का तो काला को डेकोरेशन और मारा नहीं अरे शादी का कोई बालो माथी देखो जो बेल अरे वाला खुशी रही दे जोड़ी दे जून अटो है बेल रात की मेहनत का कोई भी जी तू घर में घेरने जाने अम्मा ने भी कहे तो फिर यहां पर कर दे तो उन्हें बताया अरे टेंशन है ये वीडियो में नहीं टेंशन है ये वीडियो में नहीं या घूमती है क्या है अरे बे लगे तो जो नहीं गौवाला मेरे गजे नहीं खबर ही उन पर बे लाया गाया ये टेंशन है वीडियो में नहीं या घूमती है चाय यार बे लगे तो जो नहीं गौवाला मेरे गजे जो नहीं कही जाई शादी अरे शौक छड़िया हो रोले अरे रात रख अंते हटू आया जवानी वे ये ना बुढ़ाऊ
बल्ले अरे लुड़दी लमदी लकड़ी ईदे जो है मुझे जले अरे छिक्का गई घर मेरे छिपी जाए नहीं अरे छिक्का गई तो छित दे बनिए गोर न कर जाए दादा अरे खंगी तो स्टेशन से जो कर जाए गाना उसे नहीं टाइम पास कर घर में गोर न कर ये छिक्का गई तो छित दे बनिए गोर न कर जाए दादा अरे खंगी तो स्टेशन से जो कर जाए गाना नत कमरे जे कुंड में जब जाए बम बम भोले अरे वाह रखो बंदे हजूर रखो सुखी रहने पुत्र नो सामर को होले होले अरे वाह रखो बंदे यार बचू रखो होले प्राणे कमई गालो ना सुखी केरा है दुनिया में भली बार सोची ने ऐसा बात ही नहीं है ना खुश आयु पर ने जो खुशी केरा सुखी आए सो सुपाट जिन पंहिंजो बात न खोलियो अरे माउ पी जे चरण में ही सजो सर्वा बोलो सुखी आए से सुपाट जिन पंहिंजो बात न खोलियो अरे माउ पी जे चरण में ही सजो सर्वा बोलो अरे 5 मिनट ही इंसा मित्रा बोलत बोले दिस अरे ज्ञान घोरे नहीं दे तू बोलत झोले दिस वडड़न दी आसी सदना यार वडड़न दी आसी सदना तू थी वेने बेहाल अरे करे तुझ सेवा तुझी थी वेने भाला लग पछताई ने यार पछताई ने देवेंदा वो उडरी उड़न खटोले अरे बात रख पैजो बंदे आया हो दस कोला ये तो के पर जाया तेरी खाया हो दस कोला कम कर आवाज कम कर चुप बंदा है ने पंहिंजा नाइन कीअं चवां चुप बंदा है ने पंहिंजा नाइन कीअं चवां खणी अचनि था सूर पाण सां खणी अचनि था सूर पाण सां वणंदा न आहिनि कीअं चवां ॾिसंदे मुंहं में गुंज विझनि था ॾिसंदे मुंहं में गुंज विझनि था सहंदा न आहिनि कीअं चवां लफ्ज़ लफ्ज़ ॼण काई कापी लफ्ज़ लफ्ज़ ॼण काई कापी कोहंदा न आहिनि कीअं चवां लफ्ज़ लफ्ज़ ॼण काई कापी कोहंदा न आहिनि कीअं चवां सालनि खां हो दिलि सां नातो हे वेठो अथव हे ज्ञान लालवाणी सालनि खां हो दिलि सां नातो पुछंदा न आहिनि कीअं चवां ज़ख्म मिड़िया पर ज़ख्म मिड़िया पर दावत कायम पुरंदा न आहिनि कीअं चवां दीप उमेदुनि जा सभु गुल थिया दीप उमेदुनि जा सभु गुल थिया परंदा न आहिनि कीअं चवां बूंद बादलनि कोन वसाई बूंद बादलनि कोन वसाई लॻंदा न आहिनि कीअं चवां
आहे मथे ते ख़ुदा जी रहमत, मथे ते ख़ुदा जी रहमत कदमनि जे हेठियां जन्नत हूंदी जंहिंसां प्यार तव्हांजो पाए वठूं त इहा असांजी क़िस्मत हूंदी। दोस्तो तव्हांजो एतिरो प्यार असांखे मिलो, एतिरो सत्कार असांखे मिलियो, तव्हां दिलि सां असांजी सुबुह खां सेवा त कयो ई पिया, अहिड़े ध्यान सां असांजे सभिनी कवियुनि खे ॿुधव, मूंखे बि झेलियव, सभिनी खे झेलियव, तव्हां सभिनी खे नमस्कार। ऐं चवंदा आहिनि दुनिया गोल आहे, जे दुनिया गोल आहे त किथे न किथे कॾहिं न कॾहिं वरी ज़रूरु मिलंदासीं। हीउ ॾिसो न साईं साम्हूं बीठा आहिनि, कल्ह गाॾीअ में ॿुधनि की काॾे था ॾिठो सिंधीअ में पिया ॻाल्हायूं त पुछियो काॾे था वञो, चयोसीं गोंदिया, चयो मां बि गोंदिया जो आहियां। बसि उते ई असांजी दोस्ती थी वई पाण में। अॼु ॾिसो असांजो हिते आया आहिनि ॿुधण असांखे, पहिरियों ज़ोरदार तालियूं ॾेई छॾियो, ऐं गिफ्टूं खणी आया आहिनि। प्यार सिक मोहबत ऐं इहा तव्हांखे सिंधियुनि में ई नज़र ईंदी। बसि हिकु उहा पाण छॾे ॾियूं जेका कंहिं ॿुधाई उहा रचना तव्हां शादाब साहब कमु खिचण वारी, उहा थोरी आदत ख़राबु आहे, उहा छॾे ॾियूं त असां सिंधी सोना आहियूं। तव्हां सभिनी खां गुज़ारिश आहे की उहा टंग छिकण वारी आदत घटि में घटि असां पंहिंजे सिंधियुनि ते न हलायूं, घर में सिंधी ॻाल्हायूं, झूलेलाल जी प्रतिमा रखूं, झूलेलाल जी आरती ऐं पूॼा 365 ॾींहं कयूं। कंदव की न? कंदव न? ज़ाइफ़ाउनि जी त आवाज़ ई कोन्हे। बसि वाह असांजी जय झूलेलाल दोस्तो चओ या थी कोई ॻाल्हि ऐं मूंखे ख़बर आहे की भले आवाज़ नथियूं कढनि असांजी माताऊं भेनर, पर दिलि में उहा भावना रखनि थियूं ऐं इहो निश्चित रूपे कंदियूं घर वञी करे जेके असां हितां ॻाल्हियूं चयूंसीं। वरी गॾिजंदासीं ज़रूरु ज़रूरु ज़रूरु। तेसि ताईं तव्हां सभिनी खां नमस्कार। ऐं ओवर टू घनश्याम खटवाणी साहब, उहे कुझु चवणु था चाहिनि। मां निवेदन थो कयां, अखंड सिंधु संसार जो मक़सदु इहो ई रहियो आहे कि सिंधी ॿोली साहित्य कला संस्कृति खे वाधारो मिले। उनजे करे प्रचार प्रसार अखंड सिंधु संसार आहे, और नाटक और कवि सम्मेलन और सांस्कृतिक कार्यक्रम जे आयोजन भी लगातार थींदा रहंदा आहिनि। गोंदिया सां त असांजो विशेष जुड़ाव रहियो आहे। अखबार जे माध्यम सां काफ़ी सालनि खां पोइ सभिनी सां मुलाक़ात थी ऐं आयोजन तव्हां थी रहियो आहे, ऐं भविष्य में अहिड़ा आयोजन थींदा रहंदा। तव्हां सभिनी जो सहयोग मिलंदो रहंदो। धन्यवाद। आदरणीय श्रोतागण, मां आभारी आहियां झूलेलाल मंदिर जे पदाधिकारी ऐं सदस्यनि जो जिन हे सिंधीअ में कवि सम्मेलन घुरायो आहे। मुंहिंजी झूलेलाल साईं सां प्रार्थना आहे उहे दिन दुनी राति चौगनी उन्नति कनि ऐं हमेशह सिंधी प्रोग्राम घुराईंदा रहनि। मां आभारी आहियां सिंधी पेपर अखंड सिंधु संसार के संपादक श्री ज्ञानचंद लालवाणी जो जेके ये सिंधी पेपर देश विदेश में पहुंचाए करे सिंधी की ज्योत जगाए रहे हैं। इन सिंधी पेपर में तमाम सुठी कहानियों, लेख, कविताओं और सब खां सुठी वरी इहा ॻाल्हि आहे जो सिंधी भाउर ऐं भेनर जेके बड़े पद ते आहिनि, जेके नेता अभिनेता महानायक या क्रांतिवीर थे आहिनि, उनजो परिचय ॾींदा आहिनि। हींअर वेझर में उन असांजे मेच मोहन ऐं सुधीर जो परिचय ॾिनो। मां फिल्मुनि जो शौक़ीन थींदे करे मूंखे ख़बर कान्हे अहिड़ा महान कलाकार सिंधी आहिनि। इन ॻाल्हि जे करे मुंहिंजी सभिनी सां निमाणी वेनती आहे त हर कोई अखंड सिंधु संसार पेपर घुराए घर में पंहिंजे ॿारनि खे बहू बेटियुनि खे ॾे ताकी हिंदी न ॻाल्हाए करे सिंधी ॻाल्हाए। मां श्री ज्ञानचंद लालवाणी खे शुभकामनाओं या आशीर्वाद देता हूँ। हर कोई तुझको खुशियों का उपहार मिले यही तमन्ना है, तेरे सपनों का अरमानों का मधुर संसार मिले यही तमन्ना है। खुशबू तेरे दामन का साथ न छोड़े कभी ऐ मेरे लालवाणी परिवार, तुझको ऐसी महकती बसंत बहार मिले यही तमन्ना है। अखंड सिंधु गोंदिया श्री कन्हैया शेरवानी खटवानी एंड सुनील चावड़ा, श्री लक्ष्मण तोलानी, लक्ष्मण दास तोलानी,
कन्हैयो शेवानी पुष्पा सां स्वागत कंदा। सुश्री रेणु जनियाणी स्वागत कंदा। गोंदिया